अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया के न्यूज़ आऊँ आहियां फ़ख्र बलोच। ख़बर शामिल कंदासीं नौशरफ़ फ़िरोज़ मां। नौशरफ़ फ़िरोज़ मां अवांखे अपडेट ॾींदासीं त सिंध सरकार जे ऐलान बावजूद ख़ुराक खाते हिन वक़्त ताईं कणक ख़रीद न कई आहे। नौशरफ़ फ़िरोज़ जे 5 ॾींहं तालुकनि में 49 ख़रीदारी सेंटर त क़ाइमु कया विया आहिनि, पर उते फूड इंस्पेक्टर या सुपरवाइज़र मुक़ररु न थिया आहिनि। सरकार पारां अॼु 1 अप्रैल खां सूबे में कणक जी ख़रीदारी जो ऐलान कयो वियो, पर आबादगारनि खे अञा बारदानो ई न मिली सघियो आहे। वधीक असां सां लाइन ते मौजूदु आहे के न्यूज़ जो ब्यूरो चीफ शौकत मलिक। जी शौकत, छा तफ़सील आहिनि? जी वॾी महिरबानी फ़ख्र, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशरफ़ फ़िरोज़ ज़िलो में जिथे 5 तालुकनि में 49 ख़रीदारी सेंटर त क़ाइमु कया विया आहिनि, पर ख़ुराक खाते जेतोणीकि अॼु 1 अप्रैल खां सूबे में कणक जी ख़रीदारी जो ऐलान कयो वियो हुयो, पर सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु ताईं 49 ख़रीदारी सेंटरनि ते बारदानो नाहे पहुची सघियो। न ई ख़रीदारी सेंटरनि जा जेके इंचार्ज आहिनि उहे मुक़ररु थी सघिया आहिनि। कणक जो बम्पर फ़सुलु तयारु आहे, लाबारा हली रहिया आहिनि, जॾहिं त सरकारी तौर ते ख़रीदारी न थियण करे वापारी ॿिन्ही हथनि सां आबादगारनि खे फुरे रहिया आहिनि। सरकार पारां 2000 फ़ी मण कणक जो त मुक़ररु कयो वियो आहे, पर मार्केट में वापारी माफ़िया पारां 1600 खां 1700 फ़ी मण ख़रीद कई पई वञे। तफ़सीलात खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी शौकत मलिक।